मेहरमा एम हनीफ़ पहवार जी रिपोर्ट मुताबिक़ फरीदाबाद प्रोफेसर अजमल सावंत जा कातिल गिरफ़्तार कयो। सिंध में कबीलाई झेड़ा नामंजूर। ज़िले दादू JWC जे सत्ते सिविल सोसाइटी जे सीनियर सहाफ़ी वली चांडियो, लतीफ़ पिरोही, अहमद अली चांडियो, एडवोकेट आशिक सोलंकी, ज़फ़र सोलंकी, पीर मोहम्मद डेरो, सिकंदर अली बिरोही, अब्दुल फताह गाइंचो, के ख़ासके अली, फहद बिरोही ऐं ॿियनि जी अॻवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो करे सिटी गेट अॻियां धरणो हयो वियो। उन मौक़े ते ज़िले दादू JWC जे अॻवान सीनियर सहाफ़ी वली चांडियो ख़िताब कंदे चयो त सिंध में प्रोफेसर अजमल सावंत जे क़त्ल सिंध जे शऊर जो क़त्ल आहे। कबीलाई झेड़नि जे करे सिंध जो वॾो नुक़सान थी रहियो आहे। हुननि चयो त जागीरदारी निज़ाम जे करे कबीलाई झेड़ा कराए खूनरेज़ी कराई वञे थी। सिंध जूं हालतूं हथ वठी ख़राब कयूं वञनि थियूं। हुननि इक़वाम मुतहदा इंसानी हक़नि जे आलमी ज़मीर खां मुतालबो कयो त सिंध में कबीलाई झेड़ा ख़त्म कराया वञनि, धाड़ेल कल्चर जो ख़ात्मो आंदो वञे। सिंध में प्रोफेसर अजमल सावंत जे कातिलनि खे फुल फोर गिरफ़्तार करे कानून जे कटहरे में आंदो वञे। जन त एहतजाज में सियासी, समाजी, इल्मी, अदबी, सहाफ़िन, सोसाइटी जे नुमाइंदनि वॾे अंग में शिरकत कई।